दादू रिपोर्ट नदीम शानी दादू वेझो पुराणे तकरार तां गोपांग बिरादरी जे ॿिनि तकरारी धुरियुनि में झेड़ो थियण जे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी विया। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे DHQ अस्पताल दादू आंदो वियो। ख़बर मूजिबि दादू वेझो पुढल गोपांग में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर कर खंयो। झेड़े में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। फ़ौती जी सुञाणप वाहिद अली पुट आरब गोपांग तौर थी आहे, जॾहिं त 2 ॼणा अली रज़ा ऐं मुजाहिद गोपांग झेड़े में ज़ख़्मी ॿुधाया वञनि था। झेड़े में ज़ख़्मी अली रज़ा गोपांग ॿुधायो त असांजो पुराणो तकरार हलंदड़ आहे। अॼु असां कासिमाबाद चौक ते पंहिंजी दुकान ते वेठल हुयासीं त मुख़ालिफ़ धुर जे नूर मोहम्मद गोपांग, अज़ीम अली, इमदाद रज़ा मोहरम ऐं पुलिस अहलकार ग़ुलाम हुसैन गोपांग वारनि असां ते ओचितो हमिलो कयो ऐं गोलियूं हलायूं। झेड़े सबबि हिकु ॼणो वाहिद अली गोपांग क़तल थी वियो आहे ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हिन चयो त असांजो पुराणो तकरार वारो मामिलो अदालतुनि में हलंदड़ आहे। अॼु मुख़ालिफ़नि हमलो करे असांजो हिकु मुड़ुसु क़तल कयो ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। धुरियुनि में झेड़े बाद थियल छिकताण सबबि SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सोमरो पारां पुलिस खे ॾिनल ख़ासि हिदायतुनि ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई ऐं धुरियुनि में पैदा थियल छिकताण ते ज़ाब्तो आंदो।